अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वॉइस ऑफ मेरान में खुशामदीद। टिकराटो मां रिपोर्ट करे रहा है अब्दुल गफ़ार मगर। समूरे मुल्क जियां टिकराटो में भी कश्मीर दिहाड़े की मुनासिबत से कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती तौर शालती एलिमेंट्री स्कूल में एक शानदार प्रोग्राम जैमें स्कूल के ऑपरेटर मोहम्मद हसन मंगी, प्रिंसिपल खलील अहमद गिल ऐं ॿिनि उस्तादनि ऐं शागिर्दनि जंहिंमें तनवीर हसन मंगी, कलसूम मंगी, महवेश गुल ऐं फरमान अली महतम ऐं ॿिनि शागिर्दनि कश्मीर ते थींदड़ ज़ुल्म ऐं तरबियत ख़िलाफ़ सख़्त मज़म्मत कई ऐं कश्मीरी भाइरनि सां वधीक इज़हार कयो ऐं इंसानी हक़नि जे आलमी इदारनि खां मुतालबो कयो त कश्मीर ते थींदड़ ज़ुल्म खे फौरी तौर बंदि करायो वञे ऐं प्रोग्राम में शामिल महिमाननि, उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां समाजी विधी ऐं मास्क पाइण ते पिणु अमल कयो।